our class with the great, splendid, and marvelous name of Allah the Almighty, the most gracious, merciful, beneficent, and magnificent. Today in this class, we have to learn a new topic. But before that, a quotation has been written on the board. First, we have to read out it, and we have to try our best to understand the philosophy as well as the meaning of that. And we have to select and we have to seek the topic from it too. After that, we have to move towards the topic of the day. So some words I have written on the board. I'm gonna tell you the meaning and philosophy of that. You say, I love rain, but you use umbrella when it rains. You say, I love rain, but you use umbrella when it rains. You say, I love the sun, but you seek shelter when it shines. You say, I love wind, but you close the window when it blows. That's why I am so scared when you say to me, I love you. This is the quotation. First of all, we have to try our best to understand the meaning and philosophy of this quotation. After that, we are moving toward the task and topic of the day. Okay, try your best to understand. You say, I love rain, but you use umbrella when it rains. तू चवंदो आहीं, तू दावाऊं कंदो आहीं, तू गालियूं कंदो आहीं, त मुंहिंजी बरसात सां, मींहं सां मुहबत आहे, पर जॾहिं मींहुं वसंदो आहे त तूं छटी अम्ब्रेला इस्तेमाल कंदो आहीं, चवंदो बि आहीं त मुंहिंजी मींहं सां मुहबत आहे, पर जॾहिं मींहुं वसंदो आहे, हवा सां गॾु मींहं जा थधा थधा फुड़ा लॻंदा आहिनि त तूं अम्ब्रेला छटी इस्तेमाल कंदो आहीं, चवंदो आहीं त मींहं सां मुहबत आहे, वरी मींहुं वसे त छटी पियो इस्तेमाल करी, चवंदो हिकिड़ी ॻाल्हि ई, कंदो ॿी ॻाल्हि ई, तुंहिंजे ॻाल्हि ते कहिड़ो एतबार। बाबा चवंदो बि त मुंहिंजी मींहं सां मुहबत आहे, पर जॾहिं मींहुं वसंदो आहे त तूं छटी पियो इस्तेमाल कंदो आहीं, चईं हिकिड़ी ॻाल्हि, करी ॿी ॻाल्हि, तुंहिंजे ॻाल्हि ते कहिड़ो एतबार। जी बाबू, इहो सेंटेंस में तुंहिंजे ॻाल्हि ते कहिड़ो एतबार मूं पंहिंजे तरफ़ां वधायांसि पियो। जी बाबू, तूं चवंदो आहीं, हिन में लिखियल कोन्हे, तूं चवंदो आहीं त मुंहिंजी मींहं सां मुहबत आहे, पर जॾहिं मींहुं वसंदो आहे त तूं छटी इस्तेमाल कंदो आहीं, चवंदो बि आहीं त मुंहिंजी मींहं सां मुहबत आहे, पर जॾहिं मींहुं वसंदो आहे त तूं छटी इस्तेमाल पियो करी, चईं हिकिड़ी ॻाल्हि, करी ॿी ॻाल्हि, तुंहिंजे ॻाल्हि ते कहिड़ो एतबार। You say I love the sun, but you seek shelter when it shines. तूं चवंदो आहीं त मुंहिंजी सिज सां मुहबत आहे, मुंहिंजी हिन सिज सां वॾी चाहत आहे, मुहबत आहे, पर जॾहिं सिज पंहिंजूं तजलियूं, पंहिंजा जरकाट, पंहिंजा चमकाट पूरी दुनिया ते रोशन कंदो आहे त तूं वरी पनाह गाहूं पियो ॻोल्हींदी, घर में लिखी वञी, छपर में, छांव में, वण जे हेठां, होॾां वे, भित जे ओट में लिखंदो पियो, पनाह गाह पियो ॻोल्हींदो, चवंदो बि आहीं त मुंहिंजी सिज सां मुहबत आहे, पर जॾहिं सिज पंहिंजूं तजलियूं ऐं चमकाट ऐं रोशनियूं कंदो आई त पोइ तूं पनाह गाहूं, छांव ऐं शेल्टर पियो ॻोल्हींदो आहीं, चवंदो बि आहीं त सिज सां मुहबत आहे, वरी पनाह गाहूं पियो ॻोल्ही, चईं हिकिड़ी ॻाल्हि, करी ॿी ॻाल्हि, तुंहिंजे ॻाल्हि ते कहिड़ो एतबार। You say I love wind, तूं चवंदो आहीं मुंहिंजी हवाउनि सां वॾी मुहबत आहे, चाहत आहे, but you close the windows when it blows, पर तूं दर दरियूं बंदि करे छॾींदो आहीं जॾहिं हवाऊं घुलंदियूं आहिनि, हवाऊं जॾहिं लॻंदियूं आहिनि त दर दरियूं बंदि कयो छॾी, चवंदो बि आहीं त मुंहिंजी हवाउनि सां, हवाउनि जे हुगा सां, हवाऊं जॾहिं घुलंदियूं आहिनि, मुंहिंजी उन्हनि सां मुहबत आहे, जॾहिं हवा लॻंदियूं आहिनि त तूं उन्हनि दर दरियूं बंदि करे छॾींदो आहीं, चईं हिकिड़ी ॻाल्हि, करी ॿी ॻाल्हि, तुंहिंजे ॻाल्हि ते कहिड़ो एतबार। That's why I am so scared. उन्हीअ जे करे अॼु मां ॾाढो ख़ौफ़ज़दा आहियां, मां डप जे इंतिहाउनि में आहियां,
मुझो वजूद दहशत ज़दा मूंखे ॾाढो ख़ौफ़ आहे दैट्स वाई आई एम सो स्कैर्ड तंहिंजे करे मां अॼु वॾे ख़ौफ़ में वरितल आहियां व्हेन यू से टू मी आई लव यू जेॾी महिल तूं मूंखे थो चई आई लव यू मां इन करे ख़ौफ़ में वरितल आहियां जो तूं चई हिकिड़ी करी बि तुंहिंजे ॻाल्हि ते कहिड़ो एतबार तो मींहं जे नाले चयो हो पर तूं छटियूं ॻोल्हियूं पंहिंजे ॻाल्हि तां फिरी वे तूं सिज जे बारे में चयो हो पर पनाहूं गाऊं पियो ॻोल्ही पंहिंजे ॻाल्हि तां फिरी वे तूं हवाउनि जे बारे में पियो चयो पर दरियूं दरियूं खड़ी बंदि कई तुंहिंजे ॻाल्हि ते कहिड़ो एतबार पंहिंजे ॻाल्हि तां फिरी वे अॼु वॾो ख़ौफ़ ज़दा आहियां जेॾी महिल तो मूंखे चयो आहे आई लव यू इन करे जो तुंहिंजो पोयूं तजुर्बो ॿुधाए थो त आई लव यू चई तूं फिरी वेंदे तुंहिंजे ॻाल्हि ते कहिड़ो एतबार So this is the quotation. I think you have understood the meaning of that quotation properly. In this quotation, this word has been used. So many words have been used which are related with different parts of speech. But here is the word when. Who would tell me that what is when in this sentence? Yes, Mr. Adverb of time. Adverb of time. Okay. Any other? Any other? असां वेन कहिड़ियुनि कहिड़ियुनि जॻहियुनि ते किथे यूज़ करे सघूं था जी बाबू केरु ॿुधाईंदो जी WH वर्ड क्वेश्चन लाइ यूज़ करे सघूं था जी बाबू जेॾी महिल क्वेश्चन लाइ असां वेन यूज़ कयूं वेन डू यू गो टू स्कूल वेन डू यू गेट अप वेन डू यू अटेंड द क्लास जॾहिं वेन क्वेश्चन लाइ यूज़ कयूं त ग्रामर जे रूल सां वेन छा आहे जी बाबा इंट्रोगेटिव त आहे पर इंट्रोगेटिव छा आहे इंट्रोगेटिव प्रोनाउन थींदो आहे इंट्रोगेटिव एडजेक्टिव थींदी आहे इंट्रोगेटिव एडवर्ब थींदो आहे ही छा आहे हिते वेन वेन सां जॾहिं सवाल कजे त जी बाबू इंट्रोगेटिव जी So Mr. Abdul Sattar is replying us that this is interrogative adverb. जी बाबू where, when, where, how इन सां जेकॾहिं सवाल या ॿिया लफ़्ज़ आहिनि जॾहिं सवाल कयो वञे जेॾी महिल त ग्रामर जो रूल सां इहे इंट्रोगेटिव एडवर्ब आहिनि. So clapping for him, very nice reply. जी बाबू when हिकिड़ो इंट्रोगेटिव एडवर्ब तौर बि यूज़ थींदो आहे हिकु ॻाल्हि ॿी जेकॾहिं ॿिनि सेंटेंस खे रिलेट करण लाइ यूज़ कयो वञे ॿिनि सेंटेंस खे सेंटेंस जे या ॿिनि क्लॉज खे रिलेट करण लाइ यूज़ कयो वञे त ग्रामर जे रूल सां उहो छा आहे ही स्टूड अप व्हेन आई वेंट दिया हू थी बीठो जेॾी महिल मां हुते वियुसि जी बाबू हिते वेन छा आहे जी बाबू रिलेटिव छा आहे बाबू रिलेटिव त जॾहिं बि ॿिनि क्लॉज ॿिनि सेंटेंस खे मिलाइण लाइ वेन यूज़ थिए उन महिल छा थींदो रिलेटिव एडवर्ब छा थींदो पर जे वेन सां जेकॾहिं एवर लॻाए छॾियूं वेन एवर I'll meet you whenever I come there. जी बाबू अॼु थी चए कंपाउंड रिलेटिव एडवर्ब छा थी चए ओके जी बाबू जेकॾहिं ही सेंटेंस चवां त हाणे छा आहे ॾिसो पार्ट्स ऑफ स्पीच जी ॼाण एतिरी अहम आहे त हिकिड़ा लफ़्ज़ मुख़्तलिफ़ जायुनि ते यूज़ थींदा आहिनि पोइ असांखे ॼाण रखी आहे त ग्रामर जे रूल सां इहा छा आहिनि मिसाल तौरु ही रन्स फास्ट ते फास्ट छा आहे जी बाबू एडवर्ब छा आहे सही ही ऑब्जर्व्स या ही कीप्स फास्ट इते फास्ट छा आहे जी बाबू नाउन छा आहे नाउन आहे बाबा माना ही कीप्स या ही ऑब्जर्व फास्ट माना ही रोज़ो रखे थो नाउन आहे इन में प्लूरल थींदो फास्ट जी ही इज़ अ फास्ट रनर इते फास्ट छा आहे फास्ट हो ॾांहुं यूज़ थियो वरी शी फास्ट्स
वर्ब माना हिकिड़े वो साॻियो लफ़्ज़ हिकिड़ो फास्ट हिकिड़े जाते नाउन तौर पियो यूज़ थिए ॿिए जाते वर्ब तौर पियो यूज़ थिए ॿिए जाते एडजेक्टिव तौर यूज़ पियो थिए ॿिए जाते एडवर्ब तौर माना हिकिड़ा लफ़्ज़ मुख़्तलिफ़ जाइनि ते मुख़्तलिफ़ अंदाज़ सां यूज़ थींदा आहिनि तंहिंजे करे त मां सदाईं चवंदो आहियां ग्रामर इज़ एन आर्ट ऑफ पुटिंग राइट वर्ड्स एट राइट प्लेसिस ग्रामर त हिकिड़ा फन आहे ॼाण आहे सियाणप आहे ॾाहप आहे हिकिड़ो कमाल जो फन आहे त सही लफ़्ज़ सही जायुनि ते रखिया वञनि समझो पिया बाबू त हाणे हिते आहे मतलब हाणे मां सेंटेंस थो ॿुधायां त तव्हां ॿुधायो हिते वेन छा आहे वेन शी कम्स हियर आई विल नॉट बी हियर वेन शी कम्स हियर आई विल नॉट बी हियर जी बाबू हिते वेन छा आहे जी बाबू जी बाबू तव्हां ॿुधायो पिया ध्यान सां ॿुधो वेन कंडीशनल वर्ड्स लाइ यूज़ थींदो आहे छाजे लाइ जे इफ थींदो आहे अनलेस थींदो आहे ॿियो कंडीशनल आहे एज़ लॉन्ग एज़ थींदो आहे त मां जॾहिं स्टेशन ते पुॻुसि त ट्रेन हली वई जॾहिं स्टेशन ते पुॻुसि त ट्रेन कंडीशनल वर्ड्स लाइ यूज़ थींदो आहे त बाबू अॼु जेको असांजो टॉपिक आहे हिन क्लास में सो टुडे वी आर गोइंग टू लर्न सम पॉइंट्स अबाउट कंडीशनल सेंटेंसेस सो आर यू रेडी फॉर दैट सो थैंक यू वेरी मच जी वो कंडीशनल वर्ड जॾहिं को एक्शन कंहिं शर्त ते कयो वञे हाणे एक्शन बि यूज़ थींदो आहे स्टेट बि यूज़ थींदी आहे एग्ज़िस्टेंस बि यूज़ थींदी आहे पोज़ेशन बि यूज़ थींदा पर अॼु जेको असांजो टॉपिक आहे हिन क्लास में असां कंडीशनल सेंटेंस में एक्शन यूज़ कंदासीं छा यूज़ कंदासीं माना इफ क्लॉज सां ऐं असांजो टॉपिक जेको ॿिया लफ़्ज़ आहिनि अॼु इफ ते असां डिस्कस कंदासीं इफ क्लॉज सां गॾु मेन क्लॉज सां गॾु असां एक्शन यूज़ कंदासीं ऐं सोचींदासीं टेस्ट जे छो त असांजो जेको बि हिते एक्शन हूंदो जेतिरी बि हिते टीचिंग वग़ैरह हूंदियूं असांजे पस मंज़र में बैकग्राउंड में असांजो तसवर इहो हूंदो त असांखे तयारी छाजी पिया कयूं उन जे लिहाज़ खां तयारी छो त मुख़्तलिफ़ अंदाज़ थी सघनि था पर असांजो जेको ऑब्जेक्टिव आहे उहो असांजे ज़हन में हूंदो जी बाबू कंडीशनल सेंटेंस को जेकॾहिं को एक्शन कंहिं शर्त ते कयो वञे ॾिसो जेकॾहिं मां हिते अचां थो त हाणे हिते सेंटेंस मुकमिल कोन थियो जेकॾहिं मां हिते तव्हां बि सोचींदा ऐं पुछण वारो ॿुधण वारो बि सोचींदो त पोइ छा आहे न बाबू त पोइ छा माना जेको अॻियां सेंटेंस थींदो अञा हिन जे सेंटेंस जी ज़रूरत आहे सो अहिड़ा सेंटेंस इन लिहाज़ खां जॾहिं हुजनि त उन्हनि खे चइबो आहे कंडीशनल सेंटेंस न त इंग्लिश में डेफिनेशन लिखण वग़ैरह जी ज़रूरत कान्हे रुॻो सम्झो जेकॾहिं तव्हां हिते अचो था त कुझु न कुझु हासिलु करियो था जेकॾहिं तूं मूं ॾे कॉल कंदे त मां तोखे उन जे बारे में ॿुधाईंदुसि हाणे जेकॾहिं उहे जेकॾहिं असीं जेकॾहिं सां जॾहिं बि सवाल सेंटेंस शुरू थिए ऐं इंग्लिश में जेकॾहिं खे छा चइबो आहे इफ त हाणे अॼु जेको टॉपिक आहे ॿिया बि कंडीशनल वर्ड आहिनि अॼु जेको टॉपिक आहे सो असां इफ सां सेंटेंस शुरू कंदासीं ऐं जेको इफ सां सेंटेंस लिखबो उन खे चइबो आहे इफ क्लॉज छा चइबो आहे इफ क्लॉज मिसाल तौरु इफ शी वर्क्स हार्ड प्रेज़ेंट सिंपल जो मां सेंटेंस पियो लिखां हाणे ॿी क्लास खां अॻु में जॾहिं बि इफ यूज़ थी ॿी क्लास खां अॻु में असां कॉमा यूज़ कंदासीं इफ शी वर्क्स हार्ड शी passes द टेस्ट जेको इफ सां सेंटेंस असां लिखियो आहे हिनखे इफ क्लॉज सॼो वेंदो आहे छा सॼो वेंदो आहे इफ क्लॉज ऐं जेको इफ खां बाद में उनखे मेन क्लॉज बि सॼो वेंदो आहे प्रिंसिपल क्लॉज बि सॼो वेंदो आहे रिज़ल्ट क्लॉज बि सॼो वेंदो आहे असांजो जेको टॉपिक मेन क्लॉज रिज़ल्ट क्लॉज असांजो टॉपिक आहे त हाणे असां इन में वर्ब या हेल्पिंग वर्ब कीअं पुट अप कयूं जेके टेस्ट जे लिहाज़ खां असां वटि ईंदा आहिनि सो इफ शी वर्क्स हार्ड शी passes द टेस्ट हिन पासे इफ क्लास सां ॾिसो कहिड़ो टेंस आहे ध्यान सां ॾिसजो हाणे मेन क्लास सां कहिड़ो टेंस आहे जॾहिं बि इफ क्लास सां मेन क्लास सां प्रेज़ेंट टेंस यूज़ थिए
त उन महिल उनखे चवंदा आहिनि इट इज़ द ज़ीरो कंडीशन। छा कंडीशन आहे बाबा? दिस इज़ ज़ीरो कंडीशन। ज़ीरो कंडीशन जो मक़सदु इहो आहे त असां इफ क्लास सां प्रेज़ेंट यूज़ कयूं त मेन क्लास सां बि तो प्रेजेंट जा ॿिया क़िस्म थी सघनि था, कैन बि यूज़ थी सघे थो, मे बि यूज़ थी सघे थो, माना हिते बि प्रेज़ेंट टेंस ईंदो, हिते बि प्रेज़ेंट टेंस ईंदो, इनखे इफ क्लास चइबो। मिसाल तौरु हिते मां सेंटेंस असांखे टेस्ट में अचे, इफ शी वर्क्स हार्ड, अॻियां हुजे ऑप्शन हुजे शी पास द टेस्ट, शी वुड पास द टेस्ट, शी शुड पास द टेस्ट, शी कैन पास द टेस्ट, शी पासिस द टेस्ट। कहिड़ो ऑप्शन सही थींदो? असां उहो ऑप्शन सही थींदो जेको प्रेज़ेंट सां रिलेटेड हो। शी पासिस द टेस्ट सही आहे, शी कैन पास द टेस्ट बि सही आहे, छो त प्रेज़ेंट आहिनि। शी मे पास द टेस्ट इहो बि सही आहे, छो त जॾहिं बि इफ क्लास सां प्रेज़ेंट टेंस हूंदो त मेन क्लास में बि प्रेज़ेंट टेंस हुअणु घुरिजे। इहा आहे ज़ीरो कंडीशन। हा इफ क्लास में प्रेज़ेंट टेंस हुजे, जॾहिं कंडीशन जा सिलसिला शुरू थिया न त प्रेज़ेंट जी कंडीशन थी ज़ीरो कंडीशन। हिते प्रेज़ेंट, हिते प्रेज़ेंट, फ्यूचर उदास रहण लॻो, परेशान। तव्हांखे सम्झाइण लाइ त फ्यूचर परेशान हो ॾाढो। फ्यूचर छाजे करे? फ्यूचर जो मसइलो ऐं प्रॉब्लम इहो यादि कजो। मां सिर्फ़ु तव्हांखे यादि ॾियारण लाइ ॿुधाइण त मसइलो ऐं प्रॉब्लम फ्यूचर जो फ्यूचर सां आम तौर ते इफ जेकॾहिं यूज़ थियल आहे, कंडीशन यूज़ थियल आहे त इफ क्लास सां हिते फ्यूचर यूज़ नथा करे सघूं। फ्यूचर उदास, परेशान, चेहरे ते मुस्कुराहटूं ख़तम, गमज़दा मुस्कुराहटूं मोकिलाए वियो। केरु? दोस्ती हुयसि प्रेज़ेंट सिंपल सां। प्रेज़ेंट सिंपल जॾहिं हुनखे उदास ॾिठो, परेशान ॾिठो, चवंदा आहिनि अ फ्रेंड इन नीड इज़ अ फ्रेंड इंडीड। दोस्त उहो जेको मुश्किल में, ॾुखे हालात में कमु अचे। प्रेज़ेंट सिंपल जॾहिं हुनखे उदास परेशान ॾिठो, चई उदासी छो? ॿ टिनि ॾींहंनि खां चेहरे ते 5:30 लॻा वञा, ख़ैर त आहे? तो ख़बर आहे कंडीशन्स जी दुनिया आहे। तूं त ॾाढो ख़ुशि हुई, खिली कुॾी पियो, नची ॻाई पियो। कंडीशनल जी दुनिया में तूं त आज़ादु हुई। इफ क्लास सां प्रेज़ेंट, मेन क्लास सां बि ज़ीरो कंडीशन। पर मां उदास आहियां, चवनि था इफ क्लास सां फ्यूचर यूज़ नथो करे सघिजे। हुन भाकुर पाए चयसि अड़े दोस्त, वरी दोस्त छाजा, ख़ुलूस ऐं वफ़ाउनि जी इंतिहा त ॾिसो न। ख़ुलूस ऐं वफ़ाउनि जी इंतिहा त ॾिसो न। बाक़ाइदे चईंसि, चई पाण दोस्त अहिड़ा हूं, चईंसि आरज़ू ये है तेरी हर नज़र देखा करे। छा बाबू? केरु पियो चए प्रेज़ेंट सिंपल, छा खे पियो चए? फ्यूचर सिंपल खे चए थो पंहिंजी दोस्ती अहिड़ी त पकी ऐं पुख़्ती आहे, केरु पंहिंजे दोस्तीअ खे टोड़े नथो सघे। आरज़ू ये है तेरी हर नज़र देखा करें, तुम ही हो सामने जिधर देखा करें, एक तरफ हो सारी दुनिया, एक तरफ सूरत तेरी, हम तुम्हें दुनिया से होके बेखबर देखा करें। कंहिंजा लफ़्ज़ हा? जी बाबू, प्रेज़ेंट सिंपल चया, फ्यूचर के फ्यूचर जे चेहरे ते तबस्सुम ऐं मुस्कुराहट जा आसार निमाया पिया। दोस्त खे दिलासो ॾींदा आहिनि न। जी बाबू, इहे साॻिया दिलासा, इहे तसलियूं फ्यूचर जे कमायूं। ख़बर अथव उन महिल हिकिड़ो तारीख़ी लफ़्ज़, यादगार, कुर्बान थियण वारा, फ्यूचर तां सदके थियण वारा लफ़्ज़ प्रेज़ेंट सिंपल चया। ख़बर अथव छा चई? चई जेकॾहिं इफ क्लास सां फ्यूचर यूज़ नथो थी सघे त मां दोस्त तोखां कुर्बानी थो ॾियां, इफ क्लास सां प्रेज़ेंट यूज़ कर। जॾहिं बि मीनिंग ऐं सेंस वठिजां, भले फ्यूचर जो वठिजां, मां अॼु खां पोइ कुर्बान थो थियां। इफ क्लास में प्रेज़ेंट, मेन क्लास में फ्यूचर, क्लास थी वई वन ऐं कंडीशन थी वई फ्यूचर। अॼु खां पोइ प्रेज़ेंट कुर्बान थी। जॾहिं उन खां पोइ जॾहिं प्रेज़ेंट ॾिसो, हाणे मां सेंटेंस थो लिखां, इफ शी वर्क्स हार्ड, शी विल पास द टेस्ट। इफ शी वर्क्स हार्ड, हां तव्हां हिते ॾिसंदव दोस्ती जो कुर्बानी जो खुलम खुला इज़हार है। सेंटेंस ॾिसंदो इफ क्लास में छा लॻो पियो आहे? प्रेज़ेंट, मेन क्लास में छा आहे?
चाहे में क्लास में हां हिन कंडीशन के जेको फर्स्ट कंडीशन पर ये कंडीशन जेका है प्रेजेंट जी ना है इन कंडीशन के जेको फ्यूचर वाली कंडीशन इन जी जेकर हिन पहले सेंटेंस जी मीनिंग कंदासी न त हीअं करे सघंदा जेकर वो मेहनत करे थी त टेस्ट पास करे थी या हैबिचुअल स्टाइल में मीनिंग कंदासी जेकर वो मेहनत कंदी आहे त पास थींदी आहे पर जेकर हिन जी मीनिंग कंदासी कुर्बानी जो अजीब जज्बो ॾिसो न ॾिसो हिन जी हिते फ्यूचर जॾहिं हिते फ्यूचर आहे ही प्रेजेंट हिन जी माना थी जेकर वो मेहनत करे थी पर फ्यूचर जे दोस्तन में मोहब्बत में हार जेकर हिन जी मीनिंग कंदासी त मीनिंग कंदासी जेकॾहिं उहा मेहनत कंदी त टेस्ट पास मेहनत कंदी त हां ये प्रेजेंट टेंस पर जेकर असां फ्यूचर हेता लॻा त हुन जी मीनिंग ऐं सेंस के असां फ्यूचर जान छिके समझ में अची वई ॻाल्हि त बाबू पहले जीरो कंडीशन छा आहे जी बाबू प्रेजेंट ऐं फर्स्ट कंडीशन छा आहे प्रेजेंट फ्यूचर ते प्रेजेंट टेंस हूंदो कॾहिं टेस्ट सेंटेंस में इफ शी विल work hard she will pass the test बाबू से सही तो गलत हो यो सेंटेंस कंडीशनल हिसाब से गलत हो छो गलत हो इने करे जो असां इस क्लास में फ्यूचर यूज कोन कंदा फ्यूचर जी जरूरत पए त असां क्लास छा यूज कंदा अब आई आती फर्स्ट कंडीशन माना जीरो कंडीशन प्रेजेंट टू प्रेजेंट फर्स्ट कंडीशन प्रेजेंट टू फ्यूचर पर फ्यूचर कंडीशन सही का चलो कंडीशन और सारी कंडीशन दुनिया में अरे पास्ट पे उचोवा प्रेजेंट एंड फ्यूचर कंडीशंस के दुनिया में पंजा सेंटेंस पढ़ाइंदा असां वरी घटन जा पास्ट सेंटेंस ठाहे जी पास्ट चवा फ्यूचर सा ठाहे if she अच्छा सागे सेंटेंस के नाम पास्ट she worked hard if she worked hard and in the past tense याद रखिए जेकर इते पास्ट टेंस इते प्योर फ्यूचर लगा प्योर माना विल शैल लगे विल बी शैल बी लगे प्योर फ्यूचर न था लगा ऐसा याद कर जी गाल पे जी बाबू इते पास्ट टेंस है इते प्रेजेंट का प्रेजेंट टेंस इते प्रेजेंट फ्यूचर की कंडीशन बन जाया इते प्रेजेंट टेंस इते फ्यूचर प्योर माना विल शैल पक्का जेकर हिते पास्ट टेंस आ याद रखी जदो पास्ट टेंस आ त हिते शी विल पास द टेस्ट थी न थी सके वो छा कंदा जेकर तव्हां नरेशन पढ़ंदा हो त नरेशन में तव्हां पढ़ियो आ त जॾहिं असां टेंस चेंज कंदा हो त प्रेजेंट सिंपल पास्ट सिंपल में चेंज मां टेंस जी रोटेशन कंदा हो त वो छा कंदासी इफ शी वर्क हार्ड वो हिन विल खे असां वुड में चेंज करे छॾंदासीं इफ शी वर्क हार्ड शी वुड पास द टेस्ट if she worked hard she and याद रखनी टेस्ट के लिहाज का सही गाला मतलब गाली घट का पर होएगा अब जी बाबू याद रखनी प्रेजेंट टेंस दो असा मतलब के अब ऑप्शन है चीज करता या तो प्रेजेंट हो जाए या फिर प्योर फ्यूचर सही बाबू आई जेकर हिंदे मतलब प्रेजेंट टेंस आ असा मतलब ऑप्शन में जिया या तो प्रेजेंट टेंस हो जाए या तो प्योर फ्यूचर हो जाए प्योर फ्यूचर चाहे अच्छा मतलब पर जेकर हिते पास्ट टेंस आ न तो हिते प्रेजेंट टेंस में न तो लगी सके आई हिते फ्यूचर प्योर में न थी लगे न तो लगी सके केड़ो लगी सके तो जी बाबू गुड और ये आपकी थर्ड कंडीशन हमारा पहली कंडीशन क्या है जीरो प्रेजेंट टू प्रेजेंट बी1 प्रेजेंट टू फ्यूचर ये फ्यूचर की कंडीशन थ्री पास्ट फ्यूचर पर इन फुल में पास्ट नहीं फ्यूचर का गोपो आ जाए और इन फ्यूचर में पास्ट जा रहा है पास्ट आए तो पास्ट जा रहा है क्या दस है विल से ऐसा फुल में चेंज किया थ्री कंडीशन सेकंड कंडीशन 0 1 2 now we are moving to our fourth and final condition if she and perfect condition if she had worked hard हाँ जी कहते परफेक्ट की कंडीशन आ कहते परफेक्ट की कंडीशन अचन तो थी हाँ फ्यूचर परफेक्ट है और शल है और विल है शल है और विल है
pure shall will future जान ऐं असांखे हिकिड़ी बंदिश पाबंदी रेजिस्टेंस त आहे त पास्ट सां असां प्योर फ्यूचर यूज़ करे नथा सघूं पोइ छा कयूं पोइ shall have will have जे छा यूज़ कंदासीं would have so if she had worked hard she would have paused that phase. She would have, if she had worked hard, she would have passed. This is the condition number 3. And zero condition, first, second, third. Zero condition which I have present tense, example, if class of present, main class of present. First condition is present in the future. The condition is present in future. फ्यूचर यूज न तो करे सके जी बाबू हिते पास्ट की कंडीशन पास्ट टेंस आहे हिते प्योर फ्यूचर यूज न तो करे सके प्योर फ्यूचर छा बेनिशियल हुजे आप गुड होजे गुड है ठीक है जेकर ही पास्ट परफेक्ट आ कहते मुनासिब आ सही अधिक बरकरार कहते में फ्यूचर परफेक्ट होजे फ्यूचर परफेक्ट है और वन शैल है नहीं विल है शैल है विल है का यूज करे सके जो कहते पास्ट तो छा कदा से ले जाते हैं गुड है all of them they jada you could have should have could have might have must have use करे सकोगा पर फिलहाल असांजो सिर्फ इंट्रोडक्शन कंडीशनल सेंटेंस जो so zero condition first condition second and third condition बस लास्ट में मां को सेंटेंस लिखंदुस हिकड़ो सवाल कंदुस तमाम ऑप्शन बिल्कुल सेंटेंस सिंपल लिखो ऐसे इजी बिल्कुल पारल के सेंटेंस ऐसा करेंगे हम समझा जो इफ इट रेंड आई नॉट गो देयर जी बाबू यहाँ भी ऑप्शन पता if it rained I do not go there I will not go there I would not go there या I cannot go there जी अति जी बाबू जी बाबू ने सोचे कि टेंस यूज करेगा पास्ट टेंस फाइनल कंडीशन रेडिया जी बाबा के पास्ट टेंस यूज कर रहे हो हमारा ये कंडीशन है टू में क्या चाहिए उसका हुआ प्योर सो टू प्रेजेंट ला पास्ट सा प्रेजेंट यूज न तो करे सके विल प्योर फ्यूचर विल प्योर फ्यूचर पास्ट सा प्योर फ्यूचर यूज न तो करे सके के प्रेजेंट ला पास्ट सा प्रेजेंट यूज न तो करे सके आहा उठ में पास्ट जा रंग करने माया ऐसे करे इट रेंड आई वुड नॉट क्या सही ऑप्शन दे दो I would not go there. Inshallah, we will learn more parts about the conditional sentence in coming class. This was just an introduction of conditionals. So